नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दुबई खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान सुपर लीग जी चौथी एडिशनल ट्रॉफी जी मुहूर्त तक़रीब थी गुज़री। यूनिट में शामिल समूरी टीमुनि जे कप्तान पीसीबी चेयरमैन एहसान मानी ऐं मैनेजिंग डायरेक्टर सलीम ख़ान सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कई। हिन मौक़े ते एहसान मानी चयो त पाकिस्तान सुप्रीम लीग जो हींअर ताईं जो सफ़र शानदार रहियो आहे। यूनिट जी कामयाबी में फ्रेंचाइज़ मालिकान, स्पिनर्स ऐं सभ खां वधीक किरदारु रांदीगरनि अदा कयो। हिन चयो त 3 सालनि में पाकिस्तान सुपर लीग पाकिस्तान जो क़ौमी फ़ख्र बणिजी चुकी आहे। हिन लीग जो मक़सदु नौजवान रांदीगरनि खे पंहिंजी हुसलाइतूं ॾेखारण जो मौक़ो ॾियणु आहे। PSL ट्रॉफी जी पाकिस्तान जी सक़ाफ़ती ऐं रवायतुनि सां गॾु इन जी मुस्तक़बिल जी अक्साई आहे। यादि रहे त पाकिस्तान सुपर लीग जी इफ़्तिताही तक़रीब 14 फरवरी ते दुबई में थींदी। पहिरें मैच में दिफ़ाई चैंपियन इस्लामाबाद यूनाइटेड लाहौर कलंदर सां मुआहिदो अटकाईंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।